जी नाज़रीन, हिमल जो है दादू म्यूनसिपल कमेटी के मुलाजमन पारा एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो है, प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो आहे। अचो तो उन्हनि खां मालूम कयूं तो उन्हनि जा कहिड़ा मसला आहिनि। सब खां पहिरियां त आउं दादू न्यूज़ वारनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जिन्हनि असांजो मौक़ो वरितो। ही असांजी म्यूनसिपल कमेटी दादू जी 3 करोड़ जी बजट आहे। 3 करोड़ जी बजट में असांखे रेवेन्यू ऑफिसर एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु करे ॾिनो जेको 6 महीननि ताईं हिकु दफ़ो बि हिन ऑफिस में उन पेर न पातो आहे ऐं पंहिंजी ऑफिस में वेही नादरी हुकुम थो हलाए, उते कॉन्टीजेंसी जा बिल थो कढे, कोटेशन थो करे ऐं 3 फायर ब्रिगेड जूं छिनकार जूं गाॾियूं पंहिंजे ॻोठ थो मोकिले पंहिंजी जागीर सम्झी। ऐं POL जेको तेल आहे, ही दादू म्यूनसिपल जो जेको तेल आहे उहो 300 लीटर डेली पंहिंजे गाॾियुनि में विझराए पंहिंजे संगत साथ पंहिंजे मिटनि माइटनि खे ॾियणु थो चाहे। ऐं ऑफिस जे 3 करोड़ जी बजट जी हिन सत्यानाश करे छॾी। शहर जी सफ़ाई ठुप कोन्हे ऐं शहर में निकिरण लाइ तयारु कोन्हे, सिर्फ़ु रुगो ॾंड विझी माण्हुनि ते दुकान बंदि कराए ऐं पंहिंजी ऑफिस में थो वेहे। अॼु ॾींहं ताईं असांजे हिन ऑफिस में सवाइ कंहिं हिकिड़े अधु मनपसंद माण्हू सां मिलण खां सवाइ ॿियनि सां तयारु न आहे मिलण लाइ। ही मुलाज़िमनि जा जेके मसइला आहिनि, असां जूं ईद ते बजट पिरोवियनि तहत 20 लख जूं वर्दियूं जेके रखियूं हूंदियूं जंहिंमें असां मुलाज़िमनि खे सिलाई बि ॾींदा आहियूं ऐं 2 वॻा ॾींदा आहियूं। उन पहिरां ते हिन पंहिंजो कमेंट्स ॾिना, असां फाइल ठाराया ऐं अॼु हुन जवाबु ॾेई छॾियो त मां उहे वर्दियूं न कंदुसि ऐं कोटेशन न कंदुसि, मूंखे उन मां कमीशन ॾिनी वञे। ग़रीब मुलाज़िम कमीशन किथां ॾींदा जॾहिं त उन्हनि जा 2 वॻा आहिनि, हिकिड़ा सैनिटेशन जो सफ़ाई जो अमलो जेको पंहिंजो पघर जो पोरियो करे रोडनि जी सफ़ाई करे, उहो हिननि खे पैसा किथां ॾिए। हीअ चवंदा त कमीशन खां सवाइ असां को बि कमु न कंदासीं ऐं सणबियूं सीटूं हिननि वटि आहिनि, रेवेन्यू जा पैसा हिननि खे धार मिलनि, म्यूनसिपल कमेटी जे कॉन्टीजेंसी जा पैसा ही धार वठनि। ही उहे हींअर ब्यूरोक्रेट हिननि विहारिया आहिनि जेके पंहिंजी गुंडागर्दी करे ऐं माण्हुनि सां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हनि। कंहिं हिकिड़े मुलाज़िम खां तव्हां पुछा कयो, 400 मुलाज़िम असांजे म्यूनसिपल जा आहिनि, 400 मुलाज़िमनि मां कंहिं बि हिकिड़े मुलाज़िम खे पंहिंजी ऑफिस में अची ॾियण लाइ तयारु कोन्हे, न हिते ऑफिस में अचण लाइ तयारु आहे। ही मुलाज़िमनि जूं जेके वर्दियूं अगरि न थियूं त अॼु असां हिन प्लेटफॉर्म तां चिताए था ॾियूं त दादू शहर जी सफ़ाई नामुमकिन आहे। हिननि खे केरु रोके कोन सघंदो। ही किनो पोरियो कंदड़ जेके रोडनि ते सफ़ाई पिया कनि, इन में कंहिंजो बि मफ़ाद कोन्हे, न यूनियन जो मफ़ाद आहे, न कंहिं असांजे एडमिनिस्ट्रेशन जे ऑफिस मां कंहिं बि मुलाज़िम जो को बि मफ़ाद कोन्हे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिननि खे हर साल जेके 2 वर्दियूं मिलंदियूं आहिनि, उहे वर्दियूं ॾियण लाइ इनक्वायरी कयो वेठो आहे। बाक़ी पैसनि वारो कमु ॾियो त तव्हांखे हथो हथ उते करे ॾींदो। लिस्ट में हिन जे ख़िलाफ़ु इंक्वायरी कराई वञे ताकी उहे प्रूफ असां वटि आहिनि, उहे असां मीडिया खे बि ॾींदासीं ऐं असां बाला हुकाम ऑफिसरनि खे ॾींदासीं। असांजो डिप्टी कमिश्नर दादू, SSP दादू ऐं FIISI जे एजेंसियुनि खे पुरज़ोर अपील थी कजे त हिन माण्हू जी हींअर इंक्वायरी कराई वञे ताकी अॻिते हली दादू शहर जी सफ़ाई ऐं उन खे मुमकिन बणाए सघे। साईं एहतिजाज इहो आहे त अॼु जेको हिन वर्दियुनि जो मसइलो हुयो, इन जे लाइ एहतिजाज आहे। इन में हिकु ईद जो मसइलो न आहे। हे जीअं म्यूनसिपल माना वजूद में उन टाइम खां वठी यूनियन जे हिसाब सां वर्दियूं मिलनि थियूं, जंहिंमें CO में रापोर्ट सही कई आहे, इंजीनियर सही की आहे, हिन पंहिंजे लेटर ते सही कई आहे। हाणे फाइनल बिल तयारु थी विया आहिनि, ओॾे खणी आयो त हिन कमीशन जे मूंखे ॾे। हिन खे छाजी असां कमीशन ॾियूं? हिन खां कमीशन हाणे ईद में बाक़ी 10-12 ॾींहं बचिया आहिनि, हिन जी बि इंक्वायरी कयो न। हे चङो मुड़ुसु लॻो वेठो आहे उते ऑफिस ते, म्यूनसिपल ऑफिस कोन थो अचे, उते 4-5 एजेंट विहारियो वेठो आहे, चए थो मूं जहिड़ो त ऑनेस्ट आहे ई कोन। हिन जे ख़िलाफ़ बि ॻाल्हि आहे। असांजे म्यूनसिपल जेका हिन भींग कई आहे न, ऐं ॿाहिरि वेठो पाण खे वॾो हिकिड़ो ऑनेस्ट हिकिड़ो वास्कोटी पायो, पंहिंजो मूं जहिड़ो ऑनेस्ट कोन्हे। रमज़ान महीने में माण्हू होटल वारनि खां पैसा वठे, शहर में रेड़े वारनि जा एजेंट पैसा हिन वठनि, शहर जिन तबाही करे छॾी आहे। असांजो बुनियादी हक़ जेको म्यूनसिपल उहो मिलियल आहे। चयो तेल तूं छाजो थो खणी? 15 लख जो तेल हे थो खणे, वरी 15 लख जो ॿियो तेल खणे। हिन जा 100 मासा त भरनि मां अचनि, गाॾियूं तेल भराइनि ऐं शहर में सफ़ाई जे लाइ मसइलो न आहे। हिते GM एडमिनिस्ट्रेटर थियो आहे, हिकु ॾींहुं बि अचण लाइ तयारु न आहे। हिते वञूं था, को पनो खणी त 5-5 कलाक असांखे ऑफिस में विहारे थो छॾे। एॾी दादागिरी, एॾी गुंडागर्दी। मुतालबो त असांखे वर्दियूं जेके आहिनि पूरा कंदी फोर हटायो, न त अञा म्यूनसिपल जे असांजी तबाही थींदी। ॿियो माण्हू ॾियो, असां इंचार्ज कयो रापोर्ट साहिब खे, असांजे इदारे जा माण्हू असां परेशान लॻा पिया आहियूं। रापोर्ट खे एडमिनिस्ट्रेट कनि त असांजे घटि में बिल त असांखे सही थियनि न, हिन जी फुल इंक्वायरी कयो। असांजो एहतिजाज इहो आहे जो असांखे हर साल जीअं वर्दियूं मिलंदियूं आहिनि, हर साल वर्दियूं मिलंदियूं आहिनि,
सॼो कमु कंप्लीट करे हिन महिल अचानक जेको आहे सो उहो माण्हू हितां निकितो हलियो वियो आहे त मां इहा न कंदुसि त छो न कंदे। पहिरियों त जेको आहे सो पुटअप कयो आहे, फाइल पुटअप थियो आहे, हिकु माण्हू खां असां करायो आहे। मुलाज़िम जेके आहिनि असांखे साल में हिकु दफ़ो इहा वर्दी मिलंदी आहे ऐं पहिरियों दफ़ो कोन मिली आहे। हर साल जीअं पंहिंजा हू कमु करे पियो थो। जीअं हे सभिनी भाइरनि ॿुधायो त फ्यूल जो मसइलो आहे, उहो 1500-1400 लीटर खणे थो, उते ई हिनखे का ख़बर नथी पए। बाक़ी हिकिड़ो मुलाज़िमनि जो मसइलो आहे, नंढो वर्दियुनि जो मसइलो आहे, उहो ॾेई नथो सघे। असांजो मुतालबो इहो आहे त महिरबानी करे असांखे पंहिंजे मुलाज़िमनि जी वर्दियुनि जो जेको आहे मसइलो हल करे, जेको जाइज़ मसइलो आहे। ईअं न आहे त को पहिरियों दफ़ो थियो आहे, हर साल थींदो आहे, हर साल। पोयों भली रिकॉर्ड ॾिसे त हर साल थींदो आहे। अचे अचानक छा थियो आहे, जेकॾहिं हिनखे ॿ रुपया ॾियूं त पोइ हे जेको आहे सो कंदो, जेकॾहिं न त मां हाणे ऑफिस में न आहियां। ऐं जॾहिं खां एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु थियो आहे, हिकु टाइम असांजे ऑफिस में न आयो आहे। हिन जा कम इहे आहिनि, पंहिंजूं गाॾियूं ज़ाती जेके मसइला अथसि उहे कराए थो त उनखे का ख़बर कान थी पए। बाक़ी नंढनि मुलाज़िमनि जो मसइलो आहे, उहो हल नथो करणु पुॼे हिन खां। सो असांजो इहो ई एहतजाज आहे त महिरबानी करे असांखे सूमर खां वठी करे, न त असांजो कमकार बंदि हूंदो। रमज़ान शरीफ़ जो महीनो लॻो पियो आहे, ईअं न थिए जो अञा गंद थिए। अॻई शहर गंदगीअ जे वर चढ़ियल आहे, वरी हिकिड़ो बहानो चइजे त मिली वञे। सो इहो महिरबानी करे असांजो मसइलो हल कराइणो आहे। हर साल असां ग़रीबनि मुलाज़िमनि खे वर्दियूं मिलंदियूं आहिनि, जेके 1 ग्रेड खां वठी 5 ग्रेड ताईं। हे पंहिंजे घरों त कोन थो हुजे न, सरकारी इन बजट में रखियल आहिनि पैसा। पोइ माना हर साल ॿिया ऑफिसर ईंदा आहिनि, हे छो नथो हुजे? सरकारी आहे, बजट में रखियल आहे न। माना असां हिनखे उन ते असां रिश्वत ॾियूं असां हिनखे, त पोइ बिल सही करे, न त न करे। छो मुतालबो इहो आहे त असांखे वर्दी में ॾींहं बाक़ी थोरा बचा ईद में असांखे वर्दियूं ॾिनियूं वञनि, जेके असां हर साल 2 खणंदा आहियूं। सरकारी असांखे मिलंदियूं आहिनि 1 ग्रेड खां वठी 5 ताईं। उहे मुलाज़िम नंढड़ा आहिनि, जिन खे पघार मां पूरी नथी पए, कपिड़ा न मिलंदा त उहो ईद किनो कंदा। उनजा बचा आहिनि, को बचनि खे वॻो ॾींदो आहे, को पाण 2 वॻा उनखे मिलंदा आहिनि, ऐं उनखे सिलाई मिलंदी आहे। हे असांखे छो नथो थिए? न त असां सूमर खां वठी कमु असां बंदि कराईंदासीं। ऐं जेतिरा ॾींहं हे आयो आहे, हिकिड़ो ॾींहुं बि ऑफिस जे कुर्सी ते वेठो न आहे। उते वञे थो त माना ॿाहिरि रोड बीहारे थो छॾे, मिलण लाइ तयारु न आहे कंहिं मुलाज़िम सां। सर, एहतजाज इहो आहे त असांजा 4th क्लास जा मुलाज़िम हूंदा आहिनि म्यूनसिपल कमेटी दादू जा। उन्हनि खे हर साल 2 वर्दियूं मिलंदियूं आहिनि, उन्हनि सां गॾु उन्हनि जी सिलाई बि मिलंदी आहे। हीउ को अॼुकल्ह जो कोन्हे को, माना हीउ CBA यूनियन आहे। हीउ तक़रीबन 1990 खां वठी इहो प्रोसीजर असां वटि एडॉप्ट थियल आहे। असांजे बजट में असां वटि सालनि जूं कापियूं पियल आहिनि। उन तहत क़ानूनी तरीक़े सां लीगली हर साल 2 वर्दियूं कंहिं बि ईद ते मुलाज़िमनि खे मिलंदियूं आहिनि। असीं मोस्टली ईद उल फितर ते ॾींदा आहियूं। ठीकु आहे साईं। ऐं क़ानूननि माना इहो मथां खां वठी असांजो चार्टर ऑफ डिमांड जेको आहे यूनियन वारनि जो, उहो मंज़ूरु थियल आहे। ईअं न आहे त को माना हीअ अॼुकल्ह जी ॻाल्हि आहे। पोइ हाणे इहो आहे त हाणे असांजे हिन साल इहो इतफ़ाक़ थी वियो आहे त रेवेन्यू वारनि खे चार्जिस मिली वियूं आहिनि एडमिनिस्ट्रेटर जूं, न त उहो असांखे का परेशानी कान थींदी आहे। लीगली तरीक़े सां जेकर एडमिनिस्ट्रेटर साहिबु सम्झे थो त मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, त पोयनि सालनि जा रेफरेंस खणी ॾिसे त बाबा पोयनि सालनि जा थियल आहिनि त मूंखे ॾेखारे, उहे ॾिसे। हिकिड़ी पंहिंजो एविडेंस हुनखे खपे। त बाक़ी मुलाज़िमनि जो हक़ आहे, हिननि खे वर्दियूं मिलणियूं आहिनि, असां हिननि जी हिमायत कंदासीं। बिल्कुलु हिननि जो हक़ आहे मुलाज़िमनि जो। हीउ हेॾो ईद जो मौक़ो लॻो पियो आहे। हीउ ग़रीब माण्हू आहिनि, हिननि खे साल ते इहे 2 वर्दियूं मिलंदियूं आहिनि। हाणे उहे बि हिननि खे न मिलनि, हाणे इहा त नाइंसाफ़ी आहे। जीअं त असीं ऑल एम्प्लॉइज़ यूनियन CBA पाकिस्तान लेवल ते डिस्ट्रिक्ट दादू जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहियां। अर्ज़ु कंदुसि हितां जे सियासी समाजी सोशल माण्हुनि खे त जेको असांजो वक़्त जो हुकुमरान AC मोहम्मद अली लोंड साहिबु हर साल ईद ते ग़रीब जेके कमु कंदड़ किनो पोरियो आहे, उन्हनि जी वर्दी थींदी आहे, उन में कमीशन थो घुरे। अफ़सोस आहे, असांखे अफ़सोस थो अचणो पए त हेॾी तूं सीट ते वेठो आहे, हे त ग़रीब पोरे वारो ॿोहारी वारे खां तूं कमीशन थो वठी, त तूं अॻिते छा कंदे? असींजो मुतालबो इहो आहे त असांजी ईद वेझो आहे ऐं असांजी वर्दियूं अलाउंट जेके बि आहिनि असांखे करे ॾिए, न त असां मुकमल हड़ताल सूमर खां वठी कंदासीं। CMO कई आहे, इंजीनियर निज़ाम शाणी कई आहे, उन खां अलावा पाण बि कई आहे, पर हाणे खतो जवाबु ॾिनो आहे असांजे CMO खे त मां न कंदुसि, मुंहिंजी नौकिरी हली वञे, मां बदिली कराए वेंदुसि जेसीं ताईं मूंखे कमीशन न मिलंदी। अफ़सोस सां चवणो थो पए, असीं सभई म्यूनसिपल यूनियन जेके एम्प्लॉइज़ आहियूं, सूमर खां वठी हर शइ जो असां पंहिंजो बाइकाट कंदासीं। पोइ शहरनि खे असांजी इहा रिक्वेस्ट आहे, पोइ सुभाणे तव्हां असांजे पारे हक़ जे बारे ॻाल्हाईंदो, ईअं न चवंदो त तव्हां छो हड़ताल कई आहे। असांजी यूनियन कॾहिं बि कंहिंजे गैर क़ानूनी तरीक़े सां
एहतिजाज न कयो आहे, इहो असांजो हक़ आहे ऐं असांजो राइट आहे। जी बिल्कुलु, तव्हां दादू जो म्यूनिसिपल मुलाज़िमनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो चवणु आहे त माह रमज़ान जे महीने में जेके पहिरें ग्रेड खां 5 ग्रेड जा मुलाज़िम आहिनि उन्हनि खे वर्दियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे ईद जी जेको आहे मद में जेको ख़र्च बि ॾिनी वेंदी आहे। पर मोहम्मद अली बलोच जेको आहे एडमिनिस्ट्रेटर, उहो जेको आहे बिल ते सही करण लाइ तयारु न आहे ऐं हू ॻरी जेको आहे रिश्वत घुरी रहियो आहे। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त एडमिनिस्ट्रेटर मोहम्मद अली बलोच ख़िलाफ़ु जेको आहे इंक्वायरी कराई वञे ऐं जेको आहे उन ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई कई वञे।